चांडे जो एक बेहतरीन वाक़ियो जंहिंमें जलाल चांडियो एक महफ़िल में वञी रहियो हुयो ऐं जलाल चांडे के रस्ते में धाड़ेलनि अगवा करण की कोशिश कई। दोस्तों उन खां अलावा जलाल चांडियो कंहिं होटल ते वेही करे चांहि वग़ैरह पीअंदो हुयो ऐं किथे उन जी महफ़िल मचंदी हुई। उन बि जेको आहे सो बारे में हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त अॻ में पुराणे ज़माने में दादू ज़िलो धाड़ेलनि जे हिसाब सां तमामु वॾो ज़िलो हुयो ऐं पूरे पाकिस्तान में मशहूरु हुयो त दादू ज़िलो धाड़ेलनि जे हिसाब सां वॾो जेको आहे सो ख़तरनाक ज़िलो आहे। त अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो पंहिंजी गाॾीअ में हिकु महफ़िल जी तरफ़ वञी रहियो हुयो त रस्ते में धाड़ेल बीठा हुया जंहिंमें जलाल चांडे जी गाॾी बि रोके करे धाड़ेलनि जलाल चांडे खां बि फुरलुट कई ऐं जलाल चांडे खां बि पैसा ॾोकड़ फुरियऊं, मोबाइल जलाल चांडे खां वरितऊं ऐं जलाल चांडे जे गाॾीअ में जलाल चांडे सां गॾु जेको आहे सो जलाल चांडे जो शाइर बि मौजूदु हुयो ऐं जलाल चांडे जा जेके जेको आहे सो दौलत नवाज़ ऐं ॿिया। तो दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे जी टीम जलाल चांडे सां गॾु हुई त पोइ धाड़ेलनि जॾहिं जलाल चांडे खे लाहे करे गाॾीअ मां वठियो पियो विया, धाड़ेलनि जो सरबराह अॻियां वेठो हुयो ऐं जलाल चांडे जे ड्राइवर ऐं जलाल चांडे जे शाइर दाहूं कयूं त बाबा हे सिंध जो वॾो फ़नकार आहे, महिरबानी करे असांखे छॾियो, असांखे हिकु महफ़िल में वञिणो आहे, देरि बि थिए पई त महिरबानी करे असां मां हथु कढियो। लेकिन धाड़ेलनि हिकु बि न ॿुधी, वञी धाड़ेलनि जो सरबराह अॻियां वेठो हुए उते जेको आहे सो पेश करे ऐं उते जेको सामान पैसो ॾोकड़ जेको बि हुयो उते जेको आहे सो हिननि सभई जेको आहे सो रखियो उते। त पोइ जॾहिं उहो सरबराह धाड़ेलनि जो वेठो हुयो कुर्सीअ ते, उन जो जेको गनमैन हुयो उन जलाल चांडे खे सुञाणे ट्रोड़ी अची जलाल चांडे खे भाकुर पातईं ऐं चईं जलाल चांडिया उस्ताद तूं कीअं जेको आहे सो हिते अची पुॻे, काॾे पियो वञे? त जलाल चांडे उन्हनि सां ॻाल्हि कई त बाबा मां वञा पियो पंहिंजे महफ़िल में, लेकिन हे तुंहिंजा हमराह जेको आहे सो मूंखे वठी आया आहिनि ज़ोरी करे, मूंखां मोबाइल बि खसियो अथनि, पैसा ॾोकड़ बि मूंखां खसिया अथनि, जेको आहे सो महिरबानी करे मूं मां हथु कढो त मूंखे अॻिते महफ़िल में वञिणो आहे ऐं उते वञी पुॼां, लेट पई थिए, अॻियां ज़बान ॾिनल आहे। त पोइ अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे मां हथु कढिया विया, लेकिन जलाल चांडे चयो त बाबा मां जेको आहे सो बिल्कुलु वञा थो ऐं मूंसां गॾु हे ॿी ग़रीब आवाम बि बीठी आहे, महिरबानी करे इन्हनि मां बि हथु कढो, तव्हां वञी ॿिए पासे जेको आहे सो पंहिंजो बंदोबस्तु कयो ऐं पंहिंजे कम जो। त अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे खां हथु कढियऊं, जलाल चांडे खे पैसा ॾोकड़ ऐं मोबाइल बि मोटाए ॾिनऊं ऐं अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो वञी करे महफ़िल बि उते वञी पुॻो ऐं पंहिंजो महफ़िल बि उते वञी अटेंड कयईं। दोस्तों अहिड़ा वॾा वॾा फ़नकार सिंध जा, इन्हनि सां हादसात बि थींदा रहंदा आहिनि ऐं जेको आहे सो मुश्किलूं परेशानियूं बि ईंदियूं रहंदियूं आहिनि। उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो, लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, वॾी महिरबानी।